सिक्योरिटी फोर्सेस जूं खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं ख़ारिजी फितने जा 22 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब ट्रांक में गुज़िर इत्तलाती कार्रवाई दौरान 9 ख़ारिजियुनि खे मारियो वियो। उत्तर वज़ीरिस्तान में 10 दहशतगर्दनि खे जहन्नुम भेड़ो कयो वियो। थल में सिक्योरिटी चेक पोस्ट ते हमलो नाकाम बणायो वियो। जवाबी कार्रवाई जे नतीजे में 3 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी देर दौरान 6 जवान भी शहीद थी विया। 22 दहशतगर्दनि खे मारण सिक्योरिटी फोर्सिस जी वॾी कामयाबी आहे। दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां 22 ख़वारिजियुनि खे जहन्नुम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जी वाखाण। दहशतगर्दनि सां वेढ़ दौरान शहीद थी वियल पाक फ़ौज जे 6 बहादुर जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां बि ख़वारिजी फितने जे ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते फोर्सिस जी तारीफ़। चवण आहे त क़ौम वतन ख़ातिर क़ुर्बानी ॾींदड़ जवाननि खे भेटा पेश करे थी। समूरी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहे। मुल्क मां दहशतगर्दी जे नासूर जे ख़ात्मे ताईं जंग जारी रखी वेंदी। 9 मई सानिए जे मुख़्तलिफ़ केसनि में ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम PTI क़यादत खे ॾोही करार ॾेई छॾियो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में 9 मई सानिए जे मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी थी। JIT मुख़्तलिफ़ केसनि में जांच मुकमल करे रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त PTI क़यादत 9 मई ते अवाम खे भड़कायो। असद उमर, आज़म सवाती, हाफ़िज़ फ़रत अब्बास समेत ॿिया जवाबदार गुनहगार आहिनि। अदालत जवाबदारनि जे वकीलनि खे मुख़्तलिफ़ केसनि में दलील लाइ 14 जनवरी ते तलब करे वरितो। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर बुशरा बीबी जी खेसि अकेलो छॾे वञण वारी दावा जी तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे त हू एहतजाज ॾिहाड़े सॼो ॾींहुं बुशरा बीबी सां गॾु हो। जेकॾहिं बुशरा बीबी कंहिं ॿिए जे लाइ चई रही आहे त इन हवाले सां ख़ासि पुछो वञे। PTI बानी सिविल नाफ़रमानीअ जो शौक़ु पूरो करे ॾिसे। सिविल नाफ़रमानीअ जे सिर ते केरु बि अमल न कंदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त बुशरा बीबी जंहिं गाॾीअ ते फायरिंग थियण जो चयो आहे उहा गाॾी साम्हूं आंदी वञे। PTI वारा अॼु ताईं 12 लाश बि न ॾेखारे सघिया आहिनि। अलीमा ख़ान जो जहिड़ो बुशरा बीबी सां आहे। असां जंग जो ऐलान नाहे कयो। अव्हां असांजे ख़िलाफ़ जंग शुरू करे छॾी आहे। मुल्क अंदरि मदरसनि खे दबाव में रखियो वियो आहे। मदरसनि खे इस्टेब्लिशमेंट ऐं ब्यूरोक्रेसी जी हमदर्दी जी ज़रूरत नाहे। मदरसनि खे रजिस्ट्रेट करणु चाहियूं था। इदारनि सां वेड़ नथा चाहियूं। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो नौशहरा में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हुकूमत मदरसनि खे शिदत ऐं इंतहा पसंदी न धिके रही आहे। इहे त असां आहियूं जो चऊं था त असांखे पाकिस्तान जी आइन सां हलणो आहे। रियासत सां टकराव नथा चाहियूं। मुल्क मुआशी इस्तेहकाम खां पोइ तेज़ीअ सां तरक़ी ॾांहुं वधी रहियो आहे। हफ़्तेवार महांगाई जी शरह वधीक घटिजण खां पोइ 3.5% ताईं अचण ते पूरी क़ौम खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयान। संदसि चवणु आहे त महांगाई जी शरह में घटिताई मुआशी टीम जे ॾींहुं राति महिनत जो नतीजो आहे। अवाम सां कयल पंहिंजे हर वाइदे ते क़ाइमु आहियां। रोज़गार जी फराहमी, मुल्की सनअती तरक़ी ऐं परॾेही सिलबकारीअ में वधीक इज़ाफ़े लाइ क़दम खयां पिया वञनि। परॾेही नाणे दोस्त मुल्कनि सां सिलबकारीअ में इज़ाफ़े ऐं सफ़ारती नातनि में इस्तेहकाम पाकिस्तान जी तरक़ी जे सफ़र जी अक्कासी आहे। हुकूमत जी बहितर पॉलिसियुनि सां मुल्की मईशत में इस्तेहकाम अची रहियो आहे। मुआशी तरक़ी लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। वापार ऐं सीड़पकारी खे हथी वठाइण लाइ क़दम अणचर आहिनि। हुकूमत जी बहितरीन हिकमत अमली सां महांगाई ॾींहों ॾींहुं घटि थी रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सीड़पकारनि खे सहूलियतुनि जी फ़राहमी असांजी ज़िम्मेवारी आहे। ख़ानगी सेक्टर जो मईशत जी मज़बूती में अहम किरदारु आहे। उन लाइ ख़ानगी सेक्टर जे इदारनि जा मसइला हल कया वेंदा। पाकिस्तान में ठहंदड़ प्रोडक्ट्स खे आलमी सतह ते मुतारिफ़ कराइणो पवंदो। पेट्रोलियम शयुनि जी स्मगलिंग खे रोकियो वियो आहे। मना थियल शयुनि जी सप्लाई विकिरो रोकण लाइ कमु करे रहिया आहियूं। 3 सूबनि में क़दम खणी चुका आहियूं। सिंध हुकूमत सां गॾिजी बि क़दमनि खे हथी शक्ल ॾियणी आहे। मुंहिंजे इस्तीफ़ा जा अफ़वाह पखेड़िया विया। आऊं मैदान छॾे भॼण वारनि मां न आहियां। जेको कमु करे सघां थो उहो जारी रखंदुसि। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस मंसूर अली शाह इस्लामाबाद में ॿारनि जे इंसाफ़ बाबति तक़रीब खे ख़िताब चवे थो चाइल्ड लेबर ऐं चाइल्ड ट्रैफिकिंग समेत जबरी मज़हब जी तब्दीली पाकिस्तान में वॾा मसइला आहिनि। मज़हब जे तब्दीली सां ॿारनि ते वॾो असरु थिए थो। 2.5 करोड़ खां वधीक ॿार स्कूल न पिया वञनि। स्कूलनि में ॿारनि ते तशदुद जो रुझान बि बरक़रार आहे। अदलिया खे ॿारनि जे हक़नि जो तहफ़ुज़ करणु घुरिजे। ॿारनि खे बि इज़हार राय जी आज़ादी जो हक़ हासिलु आहे। ॿारनि जे हक़नि जो अदलिया खे अहसासु आहे। चिल्ड्रन कोर्ट्स ठाहिण जी ज़रूरत आहे। चाहियूं था त चिल्ड्रन कोर्ट्स में केसनि जा फ़ैसिला जल्द थियनि। ॾिसणो आहे त इंसाफ़ जो निज़ाम ॿारनि लाइ छा थो करे। सिंध में मेडिकल कॉलेज ऐं यूनिवर्सिटीज़ में दाख़िलाउनि लाइ MDK टेस्ट सुभाणे ॿीहर वरिती वेंदी।
IBA सखर जे इंतज़ामनि हेठि MDK टेस्ट 8 हंधनि ते वरिती वेंदी। कराची यूनिवर्सिटी NAD यूनिवर्सिटी में टेस्ट थींदी। हैदराबाद जी पब्लिक स्कूल ऐं पब्लिक हेल्थ स्कूल मैरान यूनिवर्सिटी, जामशोरो पुलिस ट्रेनिंग स्कूल लाड़काणो, IBA पब्लिक स्कूल सखर ऐं कायदे अवामी यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में सेंटर क़ाइम। 38,000 खां वधीक उम्मीदवार टेस्ट में हिस्सो वठंदा। घरू खाते MDK टेस्ट मर्कज़नि जे भरपासे वारनि इलाइक़नि में कलम 144 लागू करे छॾियो। मर्कज़नि में डिजिटल डिवाइस, मोबाइल फोन, लेडीज़ पर्स आणण ते पाबंदी, अण लाॻापियल माण्हुनि जी गाॾियुनि जी अच वञ ते बि पाबंदी हूंदी। सिंध हुकूमत पीपल्स बस सर्विस जे 40 स्टॉप्स जी अॾावत 2 महीननि अंदरि मुकमल करण जो फ़ैसिलो करे वरितो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जी सदारत हेठि अहम इजलास में ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां सॼी सिंध में गाॾियुनि जी जदीद साइंटिफिक फिटनेस चेकिंग लाज़मी करण जो बि फ़ैसिलो। शर्जील इनाम अहमद चयो आहे त पीपल्स बस सर्विस जे 100 स्टापनि जी तामीर मुकमल थी चुकी आहे। रहियल स्टापनि जो कम बि जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे दुनिया सां हम आहंग ऐं जदीद बणाइण जी ख़्वाहिशमंद आहे। जदीद बस स्टॉप्स मुसाफ़िरनि लाइ वेहण जी बहितरीन जाइ ऐं मौसम खां तहफ़ुज़ फ़राहम कंदा। हादसनि जी रोकथाम ऐं माहौलियात जे तहफ़ुज़ लाइ गाॾियुनि जी फिटनेस चेकिंग अणसर आहे। फिटनेस कानून ते अमल न कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सिंध हुकूमत असासा ज़ाहिर न करण जी सूरत में सरकारी ऑफिसरनि खे तरक़ियूं न ॾियण जो चिताव ॾेई छॾियो। चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह समूरनि सूबाई खातनि खे ख़त लिखी आगाह करे छॾियो। ख़त में चयो वियो आहे त वरी वज़ीर हुकुम ॾिनो आहे त 17 खां 22 ग्रेड ताईं जा ऑफिसर पंहिंजा असासा ज़ाहिर कनि। असासनि बाबति डिक्लेरेशन सर्टिफिकेट चीफ सेक्रेटरी ऑफिस में जमा कराया वञनि। असासा ज़ाहिर न कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ 1973 जे कानून तहत कार्रवाई कई वेंदी ऐं खेनि तरक़ी न ॾिनी वेंदी। अहलियत ऐं ज़ाब्तनि जी कार्रवाई खां बचण लाइ बिना देर असासा ज़ाहिर कया वञनि। बैरिस्टर सरफराज़ मेतलो 2971 वोट खणी सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जो सदर चूंडिजी वियो। राहिब लाखो 1036 वोट खणी नायब सदर बणिजी वियो। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे सालियाने चूंड नतीजनि जो ऐलान। मिर्ज़ा सरफराज़ जॉइंट सेक्रेटरी ऐं अतहर अली सिंध हाई कोर्ट बार जे ख़ज़ानची जे उहिदे ते कामयाबी माणे वरिती। ठुल भरसा पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो। 2 अहलकार ज़ख़्मी, हथियारबंद फरार। ॻोठ हसनाबाद में गश्त कंदड़ पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो थी पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस अहलकार अब्दुल रज़ाक लंजवाणी ऐं शहज़ादुल लाशारी ज़ख़्मी थी पिया। हालत गणती जोगी हुअण सबबि सखर मुंतक़िल। कराची जे खारा दर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग, औरत मारिजी वई। सुञाणप फातिमा जे नाले सां थी। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। चैंपियंस ट्रॉफी जे मामले ते भारत जी होड़ बरक़रार। चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी बाबति ICC जो अहम इजलास हिकु भेरो ॿीहर मुलतवी। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी जे हवाले सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, पर ICC जो अॼोको रिथियल इजलास मुलतवी थी वियो आहे। चैंपियंस ट्रॉफी जे हवाले सां बहितर फ़ैसिला कंदासीं जीअं ई ICC सां मामला तय थिया। क़ौम खे आगाह कंदासीं। ईंदड़ कुझु ॾींहनि में शयूं बहितर थींदियूं। क़ौम खे मायूस न कंदासीं। कराची डिवीज़न में पारो वधीक किरी पियो करे मुल्क में सुभाणे खां सीअ जी शिदत में इज़ाफ़े जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे खां सिंध में हल्की शिदत जे सीअ जी नई लहर दाख़िल थींदी। कराची डिवीज़न में सुभाणे पारो 11 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थी सघे थो। मुल्क जे केतिरनि इलाइक़नि में सुभाणे खां बरसाति ऐं बर्फ़बारी जो इम्कान। मुल्क जे मथान इलाइक़नि में ओलहंदियूं हवाउनि जो सिलसिलो दाख़िल थींदो, जंहिं सबबि 8 खां 14 डिसंबर दौरान गर्मीपद में नुमायां घटिताई जो इम्कान आहे। शामी सदर बिशारुल सद जी फ़ौज ख़िलाफ़ विढ़ंदड़ शामी बाग़ियुनि हम्स ऐं दारा शहरनि ते बि कब्ज़ो करे वरितो। शामी फ़ौज शहर छॾे हली वई। शाम में बाग़ियुनि जी गादी वारे शहर दमुश्क ॾांहुं पेश क़दमी जारी। बाग़ी दमुश्क खां 100 किलोमीटरनि जे फ़ासिले ते पहुची विया। बाग़ी बिशारुल असद जी फ़ौज खे लाॻीतो पोइ ते हटण ते मजबूर करण लॻा। सदर बिशारुल असद जी हिमायत याफ़्ता फ़ौज जो अल रुका ऐं देरुल ज़ोर मां कब्ज़ो ख़त्म। हज़ारे माण्हुनि जी लॾपलाण। शामी बाग़ी सूबे हलब में बिशारुल असद जी रिहाइश गाह ते बि कब्ज़ो करे चुका। इसराइल शाम जी सरहद वटि पंहिंजी फ़ौज जे अंग में इज़ाफ़े करे छॾियो। तुर्क सदर रजब तैयब एर्दगान जो चवणु आहे त हथियारबंदनि जो हदफ़ हलब, हुमा ऐं हम्स खां पोइ दमुश्क आहे। शाम जे सदर खे मुलाक़ात जी दावत ॾिनी पर असराइतो जवाब न मिलियो आहे।